प्रियालो जी नई पुल जी रहवासी इरशाद सोलंकी पंहिंजी घरवारी नसरा खातून ऐं ॿिनि पुटनि समेत प्रेस क्लब प्रियालो पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़िन के ॿुधायो त 2 महीना अॻु मूं पंहिंजी बेवा धी नाले शहनाज़ नओं देरो वासी नौजवान अब्दुल रज़ाक सोलंकी सां परणाई हुई ऐं धी ऐं संदसि मुड़ुसु घर नाठी थी मूं सां गॾु रहंदड़ हो ऐं कुझु ॾींहं अॻु धी पंहिंजे मुड़ुस सां गॾिजी राति जो असांखे मानी में नशो ॾेई घर में रखियल 4 तोला सोना ज़ेवर 3 लाख रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे खणी फरार थी विया ऐं सुबुह जो होश अचण बाद असांखे घर मां थियल चोरीअ जी ख़बर पई, जंहिं बाद असां वाक़िए जो इतला प्रियालो पुलिस ॾे जवाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराई आहे। हिननि वधीक ॿुधायो त जवाबदार नओं देरो फरार थी विया आहिनि ऐं उल्टो असांखे चुप रहण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त धी पंहिंजे पहिरें मुड़ुस मां पैदा थियल न्याणी खे पिणु हिते छॾे वई आहे। मुज़ाहिरीन एसएसपी खैरपुर खां जवाबदार धी ऐं उन जे मुड़ुस जी गिरफ़्तारीअ जी घुर कंदे चोरी थियल सोना ज़ेवर 3 लाख रुपया रोक ऐं ॿियो सामान जी वापसीअ जी घुर कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।